वक्त गुजरियो केड़ा ख्यालात आ केड़ी मतलब तवा सोच रखी कर चैलेंज ॾिनो? साईं बिल्कुल इहो गुलाम हुसैन पठान सोशल मीडिया ते हिकिड़ो बयान जारी कयो कि मैंने सारे सिंधियों को गिरा दिया है। तो इन हिसाब सां मां हुनखे चैलेंज कयुमि त तूं सारे सिंधियों को गिरा दिया है, पर सिंध में सिंधी मौजूदु आहिनि ऐं मुंहिंजो तोखे चैलेंज आहे मूंसां मल विढ़ो। पोइ मटियारी ज़िले में साईं अमीर अली शाह बादशाह उन मूंखे दावत ॾिनी ऐं उन रखरायो मैदान मलाखड़ो जिते मां हितां वयुसि। उते 16 पाणी थिया, असां कोन निबिरियासीं। पोइ राति ते हू साईं ॾे वियो मेड़ करे त बाबा मुंहिंजो जोड़ मटाए, हे पहलवान मां नथो किराए सघां ऐं मूंखे इहो मारे वेंदो। पोइ ॿिए ॾींहं ते मैदान जंहिं महिल गॾियासीं पठाण ॿई हथ मथे कया त बाबा तूं मूंखां ॾाढो आहीं ऐं मां तोसां नथो विड़ी सघां। पोइ साईं अमीर अली शाह बादशाह बिल बि मूंखे ॾिना ऐं हार कंडियूं बि मूंखे ॾिनियूं। पोइ साईं जे इसरार ते ॿ शीदी विढ़िया जिन खे ॿिन्ही खे मां मारियुमि ऐं पोइ पठाण ईअं ई मेले में बीठो रहियो ऐं पोइ असां वापसी मोटी आयासीं। गुलाम हुसैन पठान तव्हां जेकी सोशल तव्हां एक्टिविटी ॾेखारियो था हाणे लाइव ऐं जेको तव्हां मीडिया सां मुखातिब थियो था उन खां बाद हू अगरि हू चैलेंज तव्हांखे ॾे उनजो तव्हांजो छा जवाबु हूंदो? साईं हू जेकॾहिं हिन खां बाद चैलेंज ॾिए थो त मोस्ट वेलकम। हिन दफ़े बि आऊं आयो आहियां ऐं ॿिए दफ़े बि जेकॾहिं हू चवंदो त वरी बि मां हुनजे कराची चवे, झोल चवे, सांगड़ चवे, मटियारी चवे, उते मां वेंदुसि। ऐं जेकॾहिं हेॾे अचण थो चाहे खेरपुर लाड़काणो जिते चवे मोस्ट वेलकम। 24 कलाक हुनजे लाइ मुंहिंजी फ़ोन खुलियल आहे, जाते चवे मां मुक़ाबिलो करण लाइ तयारु आहियां। ऐं तव्हां पुलिस नौजवान बि आहियो, पुलिस में तव्हांजी आन ड्यूटी बि आहे ऐं तव्हां स्पोर्ट खाते में वर्किंग पिया कयो, मल पहलवान खे ज़बरदस्त तरीक़े सां तव्हांखे मोट मिले पई। तव्हां सिंध पुलिस खे IG सिंध ऐं DIG लाड़काणो खां कहिड़ी अपील आहे कयो? छा तव्हां एज़ अ सिपाही तौरु कमु करणु चाहींदो या स्पोर्ट खाते में तव्हां वञणु चाहियो था? साईं बिल्कुलु तव्हांजो इहो सुठो सुवालु आहे। मुंहिंजी इहा ई कोशिशि आहे त DIG लाड़काणो मज़र नवाज़ शेख ऐं SSP साहब ऐं IG सिंध खे मुंहिंजी पुरज़ोर अपील आहे त मूंखे स्पोर्ट खाते में ज़िम कयो वञे। मां सिपाही हिन वक़्तु आहियां, मां ड्यूटी बि सरे अंजाम ॾेई रहियो आहियां ऐं पंहिंजे सिंध जी सकाबत मल रांदि खे बि टाइम ॾेई चुको आहियां। ऐं महिरबानी करे मूंखे स्पोर्ट खाते में ज़िम कयो वञे त जीअं मां पहलवानी करे सघां ऐं पहलवानीअ खे टाइम ॾेई सघां। जी तव्हां सुठी ॻाल्हि कई। तव्हां हिन वक़्तु पूरी सिंध बल्कि पाकिस्तान लेवल ते फेमस थी चुका आहियो ऐं सिंध जो तव्हां हिकु अज़ीम दिलेर पुट जीअं हिकु मिसाल क़ाइमु कयो आहे कि माना गुलाम हुसैन पठान खे चैलेंज ॾींदे ऐं जेकी सिंधियुनि पारां तव्हांखे मोट मिले पई, रिस्पेक्ट आजाणा मिलनि पिया, तव्हां उन नज़रिए खे कीअं था ॾिसो? साईं वॾी महिरबानी, लख थोरा सभिनी सिंधी भाइरनि जा। मां हितां सिंधी थी वियो मां नारे जो थी न वियो हुउमि त मां नारे जो थी पठाण तां वेड़ंदो वञा। मां सभु सिंधी भाइर जेके आहिनि उन्हनि जे तरफ़ां मां हितां वियो मुक़ाबिलो करणु। सभिनी क़ौमनि जी, सभिनी सिंधी भाइरनि जा लख कुर्ब मूंखे एतिरी मोट ॾिनी अथऊं जो मां सोचां थो त मां इन लाइक़ु न हुयुमि। ऐं अलाह साईं जा लख एहसान आहिनि, सभिनी दोस्तनि जूं, सभिनी नारे जा बिरादरीअ जूं, सभिनी क़ौमुनि जूं लख महिरबानियूं, लख कुर्ब। असगर नाज़िर साहब तव्हां छा मौक़िफ़ रखंदो पंहिंजो? असांखे तमामु ॾाढो बहितरीनु ख़ुशि आहियूं। हिकु त असांजे बिरादरी जो ऐं सिंधी हुजण जे नाते ऐं भाउ जो लाड़काणे ऐं नंदिरो सां तालुक़ु आहे ऐं असांजे नारे जा क़बीले सां तालुक़ु आहे। असांजो शान मान पहलवानी उहा अलॻि ॻाल्हि रही ऐं हिकिड़ो सिंधी हुजण जे नाते जेको पठाण खे भाउ औरंगज़ेब साहिबु चैलेंज कयो, असां हुन में वॾो ख़ुशि हुयासीं। असीं सोशल मीडिया ते भाउ जी हिमायत में ऐं हेल्प कईसीं, सपोर्ट कईसीं त भाउ पठाण सां मुक़ाबिलो करे हार जीत कमु आहे ऐं असां हुन ॻाल्हि में वॾो मुतफ़िक़ आहियूं। असां वॾो ख़ुशि आहियूं, तमामु बहितरीनु आहियूं जो पठाण हथ मथे करे मल न विड़ी ऐं भाउ सां चई त तूं मूंखां ॾाढो आई मल में ऐं पोइ बि भाउ जी जीत आहे। असां इन जे करे भाउ खे गंबड़ अचण ते वेलकम कयूं था दिलि जे गहराइनि सां ऐं असांखे ॾाढी ख़ुशी थी भाउ औरंगज़ेब साहिबु असां वटि आयो ऐं असां उन्हनि सभिनी सिंध वासियुनि जा सभिनी जेके बि दोस्त सिंध जा आहिनि, सोशल मीडिया जा एक्टिव साहब जी बिरादरी सभिनी जा थोराइता आहियूं जंहिं हिन ट्रेंड खे तमामु घणो सोशल मीडिया ते हलायो ऐं हिन जो मुक़ाबिलो करायो। लाला गुलाम हुसैन पठान